हैदराबाद में तरक्याती मनसूबन जो इफ्तिताह कयो वियो। अलमदार चौक खां डबल रोड, फिल्टर प्लांट ऐं सीवेज सिस्टम जे हलंदड़ कमनि जो मेयर हैदराबाद पारां दौरो करे जाइज़ो वरितो वियो। मेयर हैदराबाद काशिफ़ अली शोरो शहर जे मुख़्तलिफ़ जारी तरक्याती मनसूबनि जो तफ़सीली दौरो कयो। शुरू कयल तरक्याती मनसूबनि में अलमदार चौक खां मावी गार्डन ज़रिए जामशोरो रोड जे ॿिन्ही पासनि जी तामीर, लतीफ़ाबाद नंबर 4 में नओं फिल्टर प्लांट ऐं दरिया खान पंपिंग स्टेशन ते नए सीवरेज सिस्टम जी तमीर शामिल आहे। इन मौक़े ते लतीफ़ाबाद नंबर 4 में नए फिल्टर प्लांट जी तामीर जो बि इफ्तिताह कयो वियो। इन मौक़े ते मेयर जो चवणो हो त मनसूबे जो 70% कम मुकमल थी चुको आहे, जंहिं ते 14 खां 15 मिलियन रुपया ख़र्च थींदा ऐं इहो 2026 ताईं मुकमल कयो वेंदो। असांजे हैदराबाद में असांजी जेकी गुंजाइश आहे, जेकी कैपेसिटी आहे आबादी जे हिसाब सां असांजी, उन हिसाब सां असां फिल्टर प्लांट जी प्लानिंग रखी आहे ऐं उन में असांजो 4 नंबर वारो जंहिं ते अॼु असीं बीठा आहियूं ऐं हुसैनाबाद वारो असां कंप्लीट कयो। अहिड़ी तरह सां कोसार ते बि असां हिकिड़ो फिल्टर प्लांट ठाहिण जी कोशिशि कई आहे त जल्द खां जल्द उहो बि असां सिंध गवर्नमेंट खे एशियन डेवलपमेंट जे बैंक जे थ्रू असां ॿिया प्रोजेक्ट बि प्रपोज़ कया आहिनि त हीअ बि इंशाल्लाह कोसार ते बि टियों फिल्टर प्लांट, घाघरा ते फिल्टर प्लांट जो कमु हली रहियो आहे तव्हां लेगून जो। त इंशाल्लाह असांजी कोशिशि आहे कि जल्द खां जल्द जेकी हैदराबाद जी आवाम जी डिमांड आहे 24,32,000 हींअर पॉपुलेशन जेकी सेंसस में आई आहे, पर तव्हांखे ख़बर आहे त हैदराबाद में हिकिड़ो डिविज़नल हब थी वियो आहे न। तव्हां टंडो मोहम्मद ख़ान, मटियारी, टंडो अलाया, जामशोरो डिस्ट्रिक्ट या जेके बि क़रीब तरीन डिस्ट्रिक्ट आहिनि, उहे बि सर्विस असांजी हैदराबाद जी मां तक़रीबन अचनि था, चाहे एजुकेशन जे हवाले सां या पंहिंजो हॉस्पिटल जे हेल्थ जे हवाले सां या के ॿिए जे हवाले सां बि। त हैदराबाद में पॉपुलेशन जो, आबादीअ जो वधणु या हिकिड़ी नेचर शइ आहे। त असांजी कोशिशि आहे त उन्हनि पॉपुलेशन जे हिसाब सां उन शइ ते कमु कंदा रहूं, प्लानिंग कंदा रहूं, त जीअं अॻियां हली असांखे वधीक मुश्किलातुनि खे मुंहुं न ॾियणो पए ऐं असीं बआसानी सां उहे शयूं असीं क्लियर करे सघूं।